तोहर ते नचंदो आहे अटे जे चेयरमैन थियण ते नचंदो आहे को भाउ जे काउंसलर थियण ते नचंदो आहे इन नचण जो हिसाब ॾियणो पवंदई पर जे यार जे आमद जे ख़ुशीअ में हथड़ो खणंदे त ॾियणो न पर यार खां वठणो पवंदई मथां इहो सोची त महबूब जे मीलाद जे जुलूस में वियो हुयुसि हथड़ो खयो हुयुमि शायदि क़यामत में हिसाब ॾियणो न पवंदो इहे हथड़ा अॼु वरी अल्लाह जो क़ुरान ॿुधाई अॼु रब जो क़ुरान ॿुधो जेतिरी देर वेठा आहियो त क़ुरान ॿुधो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून तो खड़ी चो रब जो कुरान सचो मुझे सुन करीम रब पंहिंजे सुने कुरान करीम जे अंदर फरमायो ओ मुझा पाना मां अल्लाह जे कुरान ते हथ खणण वारा मुझे महबूब जे इज्जत ते खुशी में हथ खणण वारा गरीबन जे हक में हथ मथे करण वारा मिस्कीनन जे ला हथ सा आवाज बुलंद करण वारा अल्लाह जे ज़ात फरमायो जदे क़यामत जो ॾींहुं थींदो मां अल्लाह ज़ुबान ते ताला हणी छॾींदुसि कंहिंजी बि ज़ुबान ॻाल्हाइण कोन ॾींदुसि मां अल्लाह हुकुम कंदुसि तव्हांजा हथड़ा गवाही ॾींदा ऐं मुंहिंजा करीम रब ॻोठ बाबू खान ख़ासि जे अंदर हिते जो पानो वेठड़ो हुयो हथड़ा खणी तो चवे त क़ुरान सचो आहे बेशक सचो आहे ये जेके हथड़ा खया अथई यो रब जो कुरान थो चवे त क़यामत जो ॾींहुं थींदो हथड़ा ते खया हूंदई पुट जे ॼमण ते बि खया हूंदई काउंसलर जे कामयाब थियण ते बि खया हूंदई चेयरमैन ते बि खया हूंदई पर उहे हथ कम जा शाहिदी उहे बि ॾींदा मौला मुंहिंजो हिन जो भाउ काउंसलर थियो हो मूंखे हीअं नचायो हुई पर इहे हथड़ा चवंदा मौला तुंहिंजो कुरान ॿुधी बि न मूंखे मथे कयो हो फरमाईंदो उन हथड़नि खे त मां अल्लाह तोखे कुरान करीम ऐं महबूब जे इज्जत ते मथे थियण में मां तोखे माफ़ कयो हथ चवंदा मौला मां त हिन जिस्म में हा रब चवंदो जिस्म खे माफ़ कयुमि जिस्म चवंदो मौला मां त रहीम बख्श जे नाले सां रब चवंदो रहीम बख्श खे माफ़ करे छॾ अजीज़ा ने मन नालो जे को याद हो वरतो लेकिन मुझे मंज़िल अगते आ न रुकी हथड़ा अल्लाह फरमायो वतशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून रात जो लिखी लिखी कंहिंजी चोरी करण वारा रात जो लिखी लिखी करे कंहिंजा टमाटा पटण वारा रात जो लिखी लिखी करे कुछ खेण वारा दिल में ख्याल कंदो आहे मता फलाणो ॾिसी वठे मता फलाणो ॾिसी वठे मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए उहो तोखे ॾिसे न ॾिसे कंधु मथे कर त ॾिसण वारो ॾिसी रहियो आहे मुझो सोनो करीम रब फरमाइंदो आहे निहारत मथे ॾिसण वारो ॾिसी रहियो आहे जेकॾहिं इहो सम्झ में नथो अचई त यादि रखी छॾे वतशहद अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून इहो जेके तुंहिंजा पेर तोसां गॾु हलनि क़यामत जो ॾींहुं थींदो मां अल्लाह तुंहिंजे पेरनि खे इजाज़त ॾींदुसि पेर तुंहिंजा हूंदा शाहिद भी तुझा होगा सुभान अल्लाह ये खबर इनकार कांदे मुसलमान ॻाल्हि दुनिया का लिखी चोरी न कदो कर हाँ या पेर कटे घर छड़े अच को भले चोरी कर न पेर होदा न वरी तुंहिंजी शाहिदी ॾींदा जे चोरी करी त पेरनि खे कटे घर छड़े अच जे शराब पी वई हथनि खे कटे घर छड़े
छॾे अचु हथ हूंदा ई कोन गवाही छाजी ॾींदा पैर हूंदा ई कोन गवाही छाजी ॾींदा जे अल्लाह जो क़ुरान चवी थो सचो आहे क़ुरान सचो आहे बेशक जे अल्लाह जो क़ुरान करीम सचो आहे यकीनन सचो आहे पोइ दिल में पको इरादो कर जेॾी महिल कंहिं ॾोह जे तरफ़ वञी पेरनि ते निहारे पुछजां गवाही त कोन ॾींदव पाण ई ॾिस त तोखे ग़ैबी आवाज़ ईंदो इहे ई त तुंहिंजा शाहिद बणाया मुझा दोस्त अजीज इते जेकॾहिं चओ त नंढड़ी ए जेकॾहिं वीचारा सादड़ा मुस्लमान रोड ते घुमंदा वतंदा आहिनि जेके चवंदा आहिनि मर गया मरदूद न ख़त्मा न दुरूद हे ॻाल्हि सम्झो उन्हनि जो अक़ीदो आहे त मरण वारो मरी वियो मिटीअ में भस्म थी वियो मिटीअ में मिटी थी वियो सॼो गरी ख़त्म थी वियो इन खां सवाल त करीस मरण वारो मरी वियो मिटीअ में भस्म थी वियो अल्लाह क़ुरान में थो चवे तुंहिंजा हथ गवाही ॾींदा तुंहिंजा पेर गवाही ॾींदा इहे हूंदा कोन गवाही केर ॾींदो सुभान अल्लाह जागो जेकॾहिं तोखे अॻिलो जुमिलो चवे इहे इते मिटीअ में ॻरी वेंदा वरी अल्लाह जे हुक्म सां वरी ॿिया पैदा थींदा वरी उन सां सवाल कर गवाह त उहो हूंदो आहे जेको 24 कलाक गॾु हूंदो आहे बेशक जॾहिं हूंदा ई कोन गरी ख़त्म थिया जेके नवां ईंदा उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मूं फलाणे जूं साड़ियूं कॾहिं खयूं मूं फलाणे जा टमाटा कॾहिं पटिया मूं फलाणे जो गाहु कॾहिं खयो ख़बर त उन्हनि हथनि खे जेके गॾु हूंदा ख़बर उन्हनि पेरनि खे जेके गॾु हूंदा जो मरी ख़त्म न थी वेंदो आहे हिकिड़े घर खां ॿिए घर में वेंदो आहे इहो जिस्म हूंदो तुंहिंजो गवाह हूंदो रब जे साम्हूं जवाब ॾियणो पवंदो जागो था जागो निंद्र त नाहे न मां क़ुरान करीम जी पहिरीं आयत ते बीठो ज़ालिक बिअन्नल्लाह हुवल हक़ खुशी ज़रूर कयो मगर कंहिंजी अल्लाह जे नाले जी कंहिंजी खुशी कयो अल्लाह जे नाले जवाब दे कंहिंजी खुशी कयो अल्लाह जे नाले जी कीअं खुशी थींदी ऐं तोखां पुछां थो जवाब दे कीअं थींदी अॼु त मां तोखे क़ुरान जो अॻियो वरी ॿी आयत ॿुधाया इन्न हाज़ा लहुवल क़ससुल हक़ अल्लाह जे ज़ात बाबरकात फरमायो ही जेको मां अल्लाह जो क़ुरान इहो हक़ आहे सुभान अल्लाह अल्लाह हक़ वा जवाब ॾियो अल्लाह क़ुरान जवाब ॾियो क़ुरान हक़ अचो 3 नंबर ते कुल या अय्युहन नास क़द जाअकुमुल हक़ ओ मुझा महबूब जी मुझा करीम रब कायनात के ऐलान करे ॿुधा अल्लाह जे तरफ़ खां मां मुस्तफ़ा हक़ बणजी आयो टई क़ुरान जो आयतूं यादि कयो टई क़ुरान जो आयतूं दिल ते लिखो जेको सवाल करे त मदीने वारे मीर जे मिलाद जी खुशी छो था कयो चईं हिन क़ुरान जे आयतुनि खे या ॿाहिरि कढ या हिन ते यकीन कर ॿुधो चवे खुशी कयो हक़ जी खुशी कयो हक़ कहिड़ो आहे अल्लाह जी ज़ात हक़ आहे क़ुरान करीम हक़ आहे मदीने जो मीर हक़ आहे अल्लाह जे नाले ते खुशू कयो ऐं शब क़द्र जे राति क़ुरान जे आमद ते खुशी कयो रबीउल अव्वल जो महीनो अचे मुझे मुस्तफ़ा जे आमद जूं खुशू कयो सुभान अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जागो था मुझाइण वारा अटकिली हूंदा अथव ॾाढा अटकिली अगर तव्हां खां सवाल कनि हक़ त ॿुधाई पर खुशी त हिन में लिखियल कान ही त पोइ वरी क़ुरान जी हीअ आयत पढ़ पढ़ी ॿुधाई क़ुरान जी आयत अल्लाह ताला जे पाक क़ुरान करीम जी हीअ आयत पढ़ कहिड़ी आयत पढ़ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही فبذلك فليفرحوا هو خير مما يجمعون
अञा मां तोखे रुॻी ख़ुशीअ ते पियो क़ुरान ॿुधायां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम रब फरमायो महबूब ऐलान कर अल्लाह जे मेहरबानीअ ते ऐं उन करीम रब जे रहमत ते फबिज़ालिक बहरानी जो माहौल साकरो हुजे है तो वरी ते छड़कायो हन के समझाया है तो तव्हां क़ुरान दे गौर त कयो कुल बिफदलिल्लाह बे अचे वई व बिरहमतिही बावा का को वरी बे अचे वई 3 नंबर ते फ बिज़ालिका ज़ालिका खर में वरी बे अचे वई हुते भी बे हिते भी बे मामलो छा है इन बे जो राज के जागो था त ॿुधाया समझण चाहियो त ॿुधाया चतुर्गी साकरे वारनि जो ठीको न आहे कोठ हाजी बाबू खान ख़ास केली वारनि जो भी हक़ आहे पर जे ॿुधण चाहियो त ॿुधाया छो त मुंहिंजा दोस्त इन में ॿुधण लाइ थोरो दिलि ऐं दिमाग़ बि घुर्जे बाबा इन बा मेरा कहिड़ो आहे खोलिया बिल्कुलु खोलिया ईअं किथे खोलींदुसि हथ मथे करो ये लखो खुले से बस उधर थी या उधर भी सुभान अल्लाह जो सागे उधर में खुश आयो जे उधर न था घोरो तो बड़े आवाज में जो अल्लाह जो कुरान हक्का मदीने वाले मीर जी आमद हक्का अल्लाह जा बाना जो तन बे जो राज बुधाया बिस्मिल्लाह बे सुभान अल्लाह बे दे ये प्रिय चा बे दे अजीजा ने मानो अल्लाह जे बाना उलमा किराम मौजूद या उलमा किराम का पूछो आसमानी तमाम सहीफन यानी तौरात ज़बूर इंजील हुजे या 10,000 सहीफा हुजल उन सभिनी जो इल्म कुरान में शामे सभिनी जो इल्म ॻाल्हायो सभिनी जो इल्म कुरान में कुरान करीम सॼे जो इल्म वरी सूरह फातिहा में सूरह फातिहा छा चइबो आहे जेका हर नमाज़ में पढ़ंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सॼे कुरान करीम जो इल्म इन सूरत जो नालो फातिहा सां गॾु नाला खोड़ कुल किताब भी इन सूरत जो नालो आहे यानी तमाम कुतुबन जो बुनियाद तमाम कुतुबन जी पाड़ ऐं मां खे बि चइबो आहे मां बुनियाद हूंदी आहे हर शइ जो अज़ीज़ा ने मन उम्मुल किताब भी नालो सॼे कुरान करीम जो इल्म सूरह फातिहा में सूरह फातिहा जो सॼो इल्म बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह जो सॼो इल्म बे में बे जो सॼो इल्म टुभके में टुभको केरा मदीने वाले मीर जे इल्म जे शहर जे दरवाजे हसनैन करीमैन जे बाबे अम्मा फातिमत ज़हरा जे घोट फातिह खैबर अलीउल मुर्तज़ा शेर खुदा ॿुधायो अना नुक़तत तहतल बा इहो जेको बे जो टुभको आहे इहो ॿियो न आहे मां अली मौजूद सुभान अल्लाह वरी दोहराया ना ॻाल्हि सम्झ में अचे वरी दोहराया तमाम आसमानी किताबन जो इल्म कुरान में छा में ॻाल्हायो त को थिएव तमाम आसमानी किताबन सहीफन जो इल्म कुरान में कुरान जो इल्म सूरह फातिहा में सूरह फातिहा जो इल्म बिस्मिल्लाह में बिस्मिल्लाह जो इल्म बा जो इल्म टुभके में टुभको केरा शहर ताईं वञण जी ज़रूरत ई कान पई दरवाज़े ॿुधाए छॾियो अना नुक़तत तहतल बा इन इल्म जे बे जे टुभके जी तलाश करण वारा वो टुभको को ॿियो न आहे फातिह खैबर अलीउल मुर्तज़ा मां पाण वेठे इन करे आशिक़न चयो ओ जंहिंजो सोणे अलीअ सां प्यार मई हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार भले नारो भरे है जेको जन्नत लाइ आहे त्यार उहो नारो भरे हणे टिकट जन्नत जी हैदर अली दो टिकट जन्नत जी हैदर अली दो
अल्लाह जे हथन सा पाण वठी दो जेको उन जन्नत वञण लाइ तयार ओ नारो भरे हणे जो शेर खुदा सा प्यार ओ नारो भरे हणे जागो था मुखे खबर पंजर पुछड़ी वाला भी हथ खड़ा जागो था अजीजा ने मन जे जागो था त चो त मां तवा के अल्लाह जो कुरान करीम वरी बुधाई दो हला मां अर्ज पे कयो कुल महबूब लपड़ा चोर जी मुजा मौला बिफज़लिल्लाह बेसा फज़ल व बिरहमतिही ऐ वरी बेसा उन जी रहमत फबिज़ालिका फलयफरहू ऐ वरी पेजे पुछा वरी पे रब चो यफरहू खुशू कयो मौला छाते मुझे रहमत ते मौला छाते मुझे मेहरबानी ते मेहरबानी चाहे फजल चाहे रहमत चाहे ओ मुसोने अब्दुल कादर जिलानी जा मुरीद कन खोले बुदी छचे जे कदे तोखे को ये चवे त इन रहमत मा मुराद कुरान जो त साजो ताई जी जो जिंदगी में जेकॾहिं रहमत मां मुराद अम्मा आमिना जो लाला असां जा पई हथ भोर ऐं किह में जो त क़ुरान बि असां जो आ जो मदीने जो घोट बि असां जो आ कीअं क़ुरान असां जो आ कीअं मदीने जो घोट असां जो आ जे जागी थो त खोले ॿुधा बेशक सुभान अल्लाह जो कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो ही जहान मोहम्मद जो ही जहान मोहम्मद जो हू जहान मोहम्मद जो जो ही जहान मोहम्मद जो हू जहान मोहम्मद जो कुरान सचो आगे बुध शान मोहम्मद जो कुरान सचो आहे बुध शान मोहम्मद जो सुभान अल्लाह छा सचो जो कुरान छा सचो जेको तोखे चवे इन रहमत मां मुराद कुरान चवी असां जी दिल ठरी पई जेको तोखे चवे इन फज़ल मां मुराद कुरान चीज़ मुंहिंजी दिल ठरी पई पर जेको तोखे चवे इन फज़ल मां मुराद मदीने जी ज़ात चवी मुंहिंजी दिल बि ठरी पई बाग बि मदीने वरी पई रहमत मां मुराद मदीने जी ज़ात जो मुझी दिलड़ी ठरी पई मुझी बाग मदीने मरी पई चईस बस एतिरो ॿुधा कुरान तॾहिं बि ख़ुशी हथ आया न मदीने जो मेहरबान तॾहिं बि ख़ुशी रब फरमायो फलियफरहू खुशू कयो मौला इन ख़ुशी जो जवाब चाहे रब चयो इहो त उते ॿुधाईंदोसीं जॾहिं तोखे सभई छॾे वेंदा अबो बि छॾे वेंदो अम्मा भी छड़े वींदी यौम इज़िन बिबनी व साहिबतिही व अखी व फसीलतिही लती तुअवी अबो भी छड़े वींदो अम्मा छड़े वींदी भाई छड़े वींदा अगर उते को गदी दो त चो अम्मा आमना जो लाल गदी दो अगर कुरान करीम तॾहिं बि खुशी कर हुजूर जी ज़ात तॾहिं बि खुशी कर बच्चो खैरुम मिम्मा यजमऊन और रहीम बख्श जेके 5 करोड़ बैंक में रखा थई न इन्हनि जी ताकत थोड़ी थई अज मुझे यार जी खुशी कही इन जी ताकत कुरान तो चवे त वधी सुभान अल्लाह जेके 5 अरब तुंहिंजा बैंक में पिया आहिनि उन्हनि जी ख़ुशी थोरी थई बंगलो वठंदे न 50 एकड़ ज़मीन वठंदे साकिरो ख़रीद कंदे सुभाणे वींदे इहो इते पियो हूंदो ख़ुशी वई हली पर मुंहिंजे यार जो जेको न मीराद कयो अथई क़बर में पहुचंदे वींदो न मुंहिंजो मुस्तफ़ा चे तोखे दीदार कराईंदो तोखे प्यार ॾींदा मलाइकतुनि जो इंतज़ार कंदा जन्नत तुंहिंजे लाइ मुश्ताक़ हूंदी सुभान अल्लाह हदीस पाक जो हवालो ॿुध कुरान करीम बाद में तो पढ़
मुझी स्पीड तेज तो नहीं है ना सही जबरदस्त आदि तो थी हो गए स्पीड जा मदीने वाले मीर जा दीवानो अल्लाह ताला जे महबूब अलैहि सलातो वसलाम जा परवानो मुझे करीम मुस्तफा जी हवालो बुध मुझे हबीब अलैहि सलातो वसलाम जो फरमान बुध क़यामत जो कुर्बान न वना उन अम्मा आमिना जे लाल जे मथा जेको वेठो मदीने जे तड़िन ते आ क़यामत में छा थींदो सहाबा खे ॿुधाए रहिया केतरो कुरान पढ़ा जेतरो चो कुरान पढ़ा 30 पारा कुरान जा मौजूद हन ये मैदान में लायो फकीर इन सजण साईं जे मलहंग के और दुआ कयो हिन सिराज जे दीवाने के जंहिं जोड़ाए गाॾीअ जे तहां सां मिलायो न रस्ते में देर थी वई ॾाढी मुंहिंजा दोस्त अल्लाह जो कुरान ॿुधो मुंहिंजा दोस्त अजीज़ माज़ूने रब्बे ज़ुल जलाल जो पाक कुरान करीम जी तिलावत कया त मुझे अल्लाह जी ज़ात बा बरकात फरमायो जेके कुछ दुनिया में गॾु पियो करी हो थोरो आ मुझे यार जे अचण जी खुशी अञा वॾी आ सुभान अल्लाह कुरान जी खुशी वॾी आ साकरो में ॿुधायो हुयमि कुरान छा खे चइबो आ अॼु बस ॿिनि जुमलनि में थो ॿुधायां उलमा का हिकिड़ी हदीस था ॿुधी आहे तक़रीर में घटि चवंदो हा छो त जेके न वीचारा इल्म जा शौक़ीन पोइ उहे वीचारा मुझी पवंदा आहिनि ऐं अजीब अजीब फ़ोनियूं कंदा आहिनि पर ॿुधायां वठो कुंतु कंज़म मख़फ़िया कुंतु कंज़म मख़फ़िया हदीस कुदसी बयान कंदा आहिनि तर्जुमो उलमा किराम उलमा जो गुलाम आहियां उन्हनि जे जुतड़ीअ जी खाक आहियां उन्हनि जे ख़िदमत में अलाह वारनि जा हथड़ा धोराए कुझु हासिल कयो आहे तर्जुमो कयो वेंदो आहे कुंतु कंज़म मख़फ़िया मालिकल खज़ानो हुयुस मख़फ़िया मां मुराद लिकल वठंदा आहिनि पर जिन थोरो तवजह कनि त मख़फ़िया ॿी शइ आहे ख़फ़िया ॿी शइ आहे ख़फ़िया माना लिकल मख़फ़िया मना लिकायल सुभान अल्लाह मां लिकायल खज़ानो हुयुसि सादर लफ़्ज़नि में चवां जे अल्लाह करे समझी वञो लिकायल खज़ानो हुयुसि केर थो चवे छो अम्मा आमिना जो लाल जल्दी ॿुधायो केर थो चवे अम्मा आमिना जो लाल या रसूल अल्लाह कहिड़ी सूरत में लिकायल हुए कहिड़ी सूरत में लिकायल हुए कीअं ज़ाहिर थे वरी काॾे वे हलियो सिंधीअ में मिसाल ॾेई सम्झायां बिल्कुलु सुबुह जो जॾहिं सिज उभरंदो आहे जेॾी महिल ज़मीन मां निकिरंदो आहे ॻाढ़ो हूंदो आहे ॻाल्हायो नथा सम्झो मां मोटी तव्हांखे बि मौलूद ख़बर मां मौलूद पढ़ंदुसि न त क़ुरान ॿुधो दलील ॿुधो त मां ॿुधायां ॿुधणु चाहियो था बेशक सिज उभरण माना रंग जो कहिड़ो हूंदो आहे ॻाढ़ो थाल गोल सभई ॾिसंदा हो बेशक ॾिसंदा हो अखियूं थकी बि कोन्हनि 8 मिंट 8 मिनट 24 सेकंड याद करो घणा मिनट 8 मिनट 24 सेकंड सिज निकरी तैयार थे उन का पोइ निहार त ॾिस त सिज त साॻियो आहे 8 मिनट 24 सेकंडनि में सिज जी रोशनी ज़मीन ते पहुचण शुरू थींदी तुंहिंजी अखि खसकाईंदी बस 2 मिनट बि कोन वधीक गुज़रंदा निहारे कोन सघंदे छो सिज साॻियो या बदिलजी वियो जवाब ॾे सिज साॻियो आहे भला रोशनी उन सिज मुंहुं थी निकिरे या पाड़े वारा अचे था ॾियनि जल्दी ॿुधाए त अॻिते हलां रोशनी सिज मुंहुं थी निकिरे हींअर बि साॻियो सिज आहे द्वार जा पुट ॿाहिरि चश्मो ठाहे तोखे सलाम त कयां अखियूं निकिरी वेंदियूं इहो ई सिज वरी जेॾी महिल लहंदो वरी निहार त वरी ॾिसी वञिबो सवाल कर इन सिज खां ॾे त ख़बर निकिरे त तुंहिंजी रोशनी एतिरी कोन हुई मथे थींदो वे जवानीअ खे केरु निहारे न पियो सघे शाम जो वरी साॻियो सिज चवे थो इहो ई त राज़ आहे इहो ई त राज़ आहे इहो ई त राज़ आहे चवे थो क़ुरान खोल माया सिराजन वहाजा मां मथां रोशनी हेठि छॾींदो हां पर जेको न रब्बियुल अव्वल वारो महबूब आहे उहो सिराजन वहाजा न आहे उहो सिराजन मुनीर आहे मां मथां रोशनी हेठि ॾींदो हां उहो महबूब हेठि रोशनी अर्शन ते ॾींदो आओ मथी रोशनी 8 मिनट 24 सेकंड ज़मीन ते पहुंचाईंदो हां मदीने जो लाल उमर बिन ख़त्ताब जे दिल में फतूरा उमर बिन ख़त्ताब जे दिल में अलाए छा छा भरियो पियो आहे हुजूर जे साम्हूं हूंदो आहे सेकंड में निगाह थींदी आहे पेर उमर जा फर्श ते दिल अर्श मुअल्ला ते पुॼी वेंदी आहे जेको मथां रोशनी हेठि ॾे उन खे सिराज वहाजा चइबो आहे जेको हेठों अर्शन ते पुॼाए थो उन खे सिराज मुनीर सॼो वेंदो सही अल्लाह ताला सिज खे चयो सिज
सिज खे सिर्फ़ चयो सिज, चंड खे सिर्फ़ चयो चंड। मुंहिंजे महबूब खे छा चयो? अल्लाह या वदाइयन इल्लल्लाहि बिइज़्निही सिराजम मुनीरा। महबूब खे नालो सिज जो रब ॾेई रहियो आहे। सिफ़त